असां वाक़िआ कंदासीं। सांगड़ जी अदालत मंशियात जे केस में नामज़द टिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। सांगड़ जी अदालत मंशियात जे केस में नामज़द टिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। तफ़सील मालूम कयूं था, नादिर बुर्दी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी नादिर। जी, सांगड़ जी अदालत मंशियात जे केस में मुलवस टिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एंड एडिशनल एंड सेशन जज गुलाम कादिर सुनियो प्रोसिक्यूशन तरफ़ां पेश कयल शाहिदियूं ऐं दलील ॿुधण बाद केस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। केस में ॼाणियल मूजिबि जवाबदारनि ज़ैतून खान, काशिफ खान, मंज़ूर खान ख़िलाफ़ तिंजोरो थाणे जे हद अंदरि वीगो गाॾी मां छमण चर्च बरामद थियण जो ॾोह साबित थियो आहे। जे बद अदालत सगोरी फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे टिनी जवाबदारनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त मंशियात जहिड़ो संगीन ॾोह समाज लाइ नासूर आहे। अहिड़नि ॾोहनि में मुलवस अनसरनि ते का बि रिआयत नथी करे सघिजे। फ़ैसिलो जारी थियण बैदि अदालती हुकुम ते टिनी सज़ा याफ़्ता जवाबदारनि खे गिरफ़्तार करे डिस्ट्रिक्ट जेल सांगड़ मुंतक़िल कयो वियो आहे। जी नादिर बुर्दी, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।